कुरान मजीद का जने रसूलुल्लाह के ताल्लुक जो बुनियादू पूछूं तफल्लसीना आमनू बिही वअज़रूहु वनसरूहु वत्तबउन नूर अल्लज़ी उनज़िला माहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून। पहली तरफ इशारो इहो थियो, हुक्म इहो थियो त रसूलुल्लाह सां ताल्लुक की पहली बुनियाद आहे ईमान। ऐं ईमान ब जुज़ आहिनि, ब हिस्सा आहिनि। इक़रारुम बिल लिसान हिकिड़ो जुज़, तस्दीकुम बिल क़ल्ब ॿियो जुज़। इक़रारुम बिल लिसान जो ताल्लुक दुनिया सां आहे। जीअं डॉक्टर जो मिसाल तव्हांखे ॾिनुमि कराची वारे जो, आहे बि मुसलमान, सॾराए बि मुसलमान, तो नालो बि मुसलमान आहे, शक शुबो अथसि अलाह ते। दुनिया में त बि हैसियत मुसलमान जे ज़िंदगी गुज़ारे वेंदो, लेकिन इन जो आख़िरत में कोई हिस्सो कोन्हे। हाणे उहो सिख बि न आहे, हिंदू बि न आहे, अंग्रेज बि न आहे, यहूदी बि न आहे, सदाए मुसलमान तो अबो मुसलमान, अमा मुसलमान, पाण मुसलमान, नालो मुसलमाननि वारो, इहो इक़रारुम बिल लिसान वारो मुसलमान आहे। इन जो तस्दीकुम बिल क़ल्ब सां कोई वास्तो कोन्हे। किथे ईमान मां मुराद ब जुज़ आहिनि, इक़रारुम बिल लिसान ऐं तस्दीकुम बिल क़ल्ब। दिली तौर ते इस्लाम खे क़बूल करण, कौल मां, फ़इल मां, उथण मां, विहण मां, ॻाल्हाइण मां, ख़लवत मां, चलवत मां, घर मां, बच्चन मां, ॿारनि मां, हर हिकु अमल ऐं फ़इल मां इस्लाम नज़र अचे, इहो आहे तस्दीकुम बिल क़ल्ब। ऐं इन जो ताल्लुक आखिरत वारी जिंदगी सां है, आखिरत वारी जिंदगी सां है। ऐं मां ही बि पढ़ियो आहे त जॾहिं मुसलमान कबीरो गुनाह तो करे त ईमान उन खां निकिरी ॿाहिरि बीठो रहे, तो ईमान जी हालत में कोन्हे। हुजे भी मुसलमान करे भी ज़िना, हुजे भी ईमान जी हालत में करे भी कबीरो गुनाह, हुजे भी ईमान जी हालत में खाए भी सूद ऐं ब्याज। अॼु त आम थी वियो आहे न ब्याजी कारोबार। चङा भला अॻे हिंदू कंदा, हाणे त हर ज़ात वारा लथा पिया आहिनि। हुजे भी मोमिन ऐं करे भी ज़ुल्म ऐं क़त्ल। मोमिन उहो आहे या ईमान वारो उनखे चइबो जंहिंखां कबीरो गुनाह सरज़दी न थिए। हाणे रुगो पंहिंजो थोड़ो जाइज़ो वठूं, पंहिंजे गिरेबान में ॾिसूं त असां कबीरे गुनाहनि खां बचियल आहियूं या न। जेकॾहिं कबीरनि गुनाहनि खां बचियल आहियूं त अल्लाह जो शुक्र अदा कजे त अल्लाह ईमान जे दौलत सां नवाज़ियो आहे। पर जेकॾहिं कबीरनि गुनाहनि में मुब्तला आहियूं त पोइ फिक्र करणु खपे किथे न किथे ईमान में का कमज़ोरी अञा बि मौजूदु आहे।